हैदराबाद सेहत खाते के डिस्ट्रिक्ट ऑफिसर डॉक्टर लाला जाफर पठान पारां सेहत खाते के मुलाजिमन के सेहतमंद सरगर्मी फराहम करण लाइ मियाणी रेस्ट हाउस हैदराबाद में मची कचहरी कोठाई वई। मची कचहरी में सेहत खाते के मुलाजिमन से गॾु शहर जूं सियासी समाजी शख्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। मची कचहरी में नाले वारे फनकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे भरपूर दाद हासिल कयो। अचो त हैदराबाद में ॾिसूं था SS न्यूज़ रिपोर्टर एजाज़ लगारी जी ही रिपोर्ट। DHO हैदराबाद लाला जाफर पारा मुलाजमन दोस्तन के मान में अज मच कचहरी जो एहतमाम किया वियो। मच कचहरी जो प्रोग्राम मियाणी रेस्ट हाउस में रखियो है। इतने वही तादाद में सेहत खाते जा मुलाजिम, औरत मुलाजिम, मर्द मुलाजिम, सियासी समाजी मानू शरीक आहिनि। अचो त इन्हनि खां हाल अहवाल वठूं तो इन बारे में छा था चवनि। हैदराबाद के नंबर 1 ते खड़ी आहियां तो तमाम दोस्त जेके उनमें शामिल आहिनि उन्हनि खे गॾु कयो अथऊं जिन असांजी मदद कई। और तूं आहियां DC साहब जे, ACs जे, अदील सिद्दीकी साहब, VCs, MS इमदाद चन्ना साहब जिन तवज्जो सॼो अॼु थियो आहे। ही जेको प्रोग्राम हर साल जेको आहे DHO हैदराबाद ऐं उनजी टीम जी तरफ़ां कयो वेंदो आहे। सिंध जी रिवायत आहे सियारे जे मौसम में हमेशह ये मच कचहरियूं थींदियूं आहिनि त इन्हनि खे ज़िंदा रखण लाइ ही प्रोग्राम कया वेंदा आहिनि। हिन मच कचहरी जो हिकिड़ो इहो आहे त पूरो साल असांजो डॉक्टर पैरामेडिक्स वारा जेके आहिनि से पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾींदा आहिनि ऐं लाइफ में ज़रूरी आहे एंटरटेनमेंट। तो जीअं त ॿिया एंटरटेन थियनि था ईअं असां पैरामेडिक्स डॉक्टर्स ऐं मिनिस्ट्रियल स्टाफ वारनि जो बि राइट आहे तो साल में एक ॿ दफ़ा ये शो असांजा मुनक़द थींदा रहनि। आज भी हम लोग देख रहे हैं कि हैदराबाद की तमाम सियासी समाजी शख्सियात इसमें शरीक है और ख़वातीन भी है। साईं सिंध की सकावत है हमारी बरसों पुरानी पुरखों की, और ये इसको हर साल जो हमारे जो हम सिंधी हैं इसको ज़िंदा रखते हैं। और जैसा कि आपने देखा है कि इस दफ़ा हमारे डॉक्टर लाला जाफर ने पूरे शहर को यहाँ एक जंगल में इकट्ठा किया है, जंगल में मंगल कर दिया है। माण्हू जो ज़हन थोड़ो हेतिरनि मुश्किलातुनि में, हेतिरे ॾुखे वक़्त में जॾहिं अहिड़ी महांगाई ऐं हालात सुठा न आहिनि तॾहिं इहे दिमाग़ खे फ्रेश करण लाइ हीउ प्रोग्राम तमामु बहितर आहे। जेको टेंशन वारा माहौल थिए थो, ड्यूटी करण खां पोइ हिकिड़ी थकावट थिए थी, उनमें ही प्रोग्राम रखी सर सभिनी जे लाइ तमामु घणो सुठो कयो आहे। डॉक्टर लाला जाफर के शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इतने टेंशन वाले माहौल में हमारे लिए इतना अच्छा प्रोग्राम अरेंज किया। जी नाज़रीन, मच कचहरी में शरीक माण्हुनि खां तव्हां मच कचहरी बाबति अहवाल ॿुधा। उनजो चवणु हो त डॉक्टर लाला जाफर हिन क़िस्म जी मच कचहरी मुनक़द करे तमाम बेहतरीन कम कयो आहे, तमाम बेहतरीन कदम खयो आहे। इंसान सेहत खाते जे मुलाजिमन में तमाम खुशी जी लहर आहे। सेहत खाते जे मुलाजिमन जो चवणु आहे त इन प्रोग्राम सां असांजा ज़हन फ्रेश थी विया आहिनि, असां इंजॉय कयो आहे, भरपूर इंजॉय कयो आहे ऐं हिकिड़े दोस्ताना माहौल में इन क़िस्म जी कचहरी वक़्त जी ज़रूरत आहे। कैमरामैन फवाद कायम खानी सां गॾु एजाज़ लगारी, हैदराबाद।